जय झूलेलाल। कोसा कोण रखणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। कोसा कोहर कीअं ठाहिजनि अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। ॾिसो, कोहर ठाहिण लाइ चणनि जो इस्तेमालु करिणो आहे। इहे कारा चणा आहिनि। इहे ॿिनि साइज़ जा हूंदा आहिनि, हिकु वॾा हिकु नंढा। त नंढा वारा चणा असां हिते इस्तेमालु कंदासीं। कारा चणा जंहिंखे असां कोहर चवंदा आहियूं। इन्हनि खे हिकु बाउल में खणंदासीं, उन में विझंदासीं पाणी, चङी तरह धोई करे। उन खां पोइ हिनखे पाणी में पुसाए रखिणो आहे। घटि में घटि 5-6 कलाक हिनखे पुसाए रखंदासीं या राति जो पुसाए रखंदासीं त सुबुह जो ॾिसो हीअ हिन तरह फूलिजी वेंदा। हाणे हिनखे असांखे करिणो आहे बॉइल। त हिनखे पहिरियों सुठे पाणीअ में धोई वठंदासीं। धोइण खां पोइ हिनखे विझंदासीं असां कुकर में और 5-6 सीटियूं लॻाए करे हिनखे चङी तरह बॉइल करिणो आहे, जीअं हिकु हिकु दाणो चङी तरह ॻरी वञे। तो बॉइल करण लाइ कुकर में विझंदासीं हिनखे। गॾु विझंदासीं पाणी ऐं थोरो सो लूणु। पंज सीटियूं लॻाए हिनखे बॉइल कंदासीं असां। इहे कारा चणा यानी कोहर असां केतिरा ई दफ़ा प्रसाद में ठाहींदा आहियूं। केतिरनि ई ॾिण वारनि ते एकाणनि में बि इहे असां चणा ठाहींदा आहियूं। ॾिसो, हे बॉइल थी विया आहिनि। मां तव्हांखे ॾेखारियां थी। चङी तरह हिननि खे असांखे ॻारिणो आहे। त हथ में खणी चेक कंदासीं ॻरिया आहिनि की न। सो हे सुठे सां ॻरी विया आहिनि। त हिनखे असां हिकु बाउल में कढी रखंदासीं। हाणे हिनखे हणंदासीं असां मसालनि जो तड़को। त हुन लाइ हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं थोरो सो तेल, हिंग विझंदासीं हिन में थोरी सी, गॾु विझंदासीं 1 चमचो जीरो, थोरो सो भुञणो आहे हिनखे। उन खां पोइ चणा जेके असां बॉइल करे रखिया आहिनि उहे विझंदासीं। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और गॾो गॾु हिन में सुकनि मसालनि में असां विझंदासीं जीरा पाउडर, ॻाढ़ा मिर्च, आमचूर पाउडर, चाट मसाले जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियूं असां, थोरो सो लीमो, कारो लूणु विझंदासीं थोरो सो। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। अगरि इन्हनि चणनि में कुझु एक्स्ट्रा पाणी हूंदो त उहो पाणी सुकाइणो आहे असांखे। इहे असांजा कारा चणा यानी कोहर तयार आहिनि। कोसा कोहर। कोण रखणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। इहे कोसा कोहर ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। जय झूलेलाल। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।